तोखे ख़बर आहे कि मां तोसां केॾी मोहबत कंदी आहियां। जॾहिं बि मां तोखे ॾिसंदी आहियां तो में तुंहिंजे भाउ जी परछाई मूंखे नज़र ईंदी आहे। ज़ाहिदा, मां पंहिंजे भाइरनि जे रस्ते ते हलण खां इनकार करे छॾियो आहे। इहो ज़ालिम वॾेरो जंहिंजे कर्ज़ में मुंहिंजो पीउ पंहिंजी सॼी हयाती विञाए वेठो आहे ऐं मुंहिंजो भाउ अकबर बि साॻी ज़ंजीरनि में ॿधल आहे। तूं मुंहिंजी मोहबत आहीं ऐं मुंहिंजो भाउ तुंहिंजे घर जो कातिल आहे ऐं मां मजबूर बेवस आहियां। ना हकीम, तूं ईअं न चओ। तूं पंहिंजे भाउ खां अलॻि आहीं। तूं मुंहिंजे लाइ उमीद आहीं, मुंहिंजे जीअण जो सहारो आहीं। जे मुंहिंजी मोहबत सची आहे न, मां पंहिंजे वॾे भाउ जे आॾो आम्हूं साम्हूं थी बीहंदुसि। मां बि केॾी चरी आहियां, मां बि कहिड़ियूं ॻाल्हियूं थी खणी अचां, तुंहिंजो मूड ख़राब थी करे छॾां। न ज़ाहिदा, मूंखे त तुंहिंजी हर ॻाल्हि मिठी लॻंदी आहे। तूं आहीं त मां आहियां, पर तोखां बग़ैर मां कुझु बि न आहियां।